नाज़रीन, फेज़गंज भरिसां फेज़ 1988 में तामीर कयल पुल ज़बून थी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सदाकत मेमण। फेज़गंज वाह मथां इस्बाणी गेट खां 1988 में क़ाइम पुल जी मरमत न थियण करे ज़बून थी वई आहे। पुल जी छित जे हेठां ॾार पइजी वञण सां गॾु सरियो पिणु निकिरी वियो आहे, जॾहिं त तरो मुकमिल ख़तम थी वञण समेत अंदरि बीठल भितियूं किरण वारी सूरतहाल में आहिनि, जंहिं करे ख़दशो आहे त कंहिं वज़नी गाॾी जे गुज़रण जे नतीजे में पुल किरी सघे थी। पुल न सिर्फ़ 50 खां मथे ॻोठनि खे फेज़गंज तालुके जे शहरनि ऐं मेराण हाईवे सां ॻंढे थी, पर ॻोठनि में पोखी थींदड़ कमंद, फुटी, सब्ज़ी, मेवा, केलो, लीमो समेत ज़रई पैदावार मंडियुनि ताईं पहुचाई वञे थी। पुल जी मरमत न थियण ख़िलाफ़ वॾे अंग में गॾु थी ॻोठाणनि पुल आॾो एहतिजाज कंदे दाहियो त जेकॾहिं इहा किरी पई त सभु ॻोठ जेके आहिनि शहर खां कटिजी वेंदा। असांजो 100 एकड़ हींअर कमंद बीठो आहे, उहो असां किथां क्रॉस कराईंदासीं। असांजी हुकूमत खे पुरज़ोर अपील आहे त बराए महिरबानी करे जेको पाणी आहे सॼो हेठि हलियो थो वञे, महिरबानी करे असांजी वज़ीर आला सिंध ऐं गवर्नमेंट सिंध खां अपील आहे त असांखे बराए महिरबानी करे पुल ठाराए ॾिनी वञे। पासे में फ़कीर इमदाद लिए ठाराई आहे, उन खां पोइ कंहिं बि सरकारी कामोरे या कंहिं MP या MNA इन सार नाले जा पुल हुनजो जाइज़ बेड आहे उहो असांखे ॿधी ॾेई वञे, जंहिंजे करे वाटरनि ते पाणी बि नथो चढ़े। करे रोड ठाराए ॾिनो वञे, जेको गेट इस्बाणी फ़कीर खां हुसैन बेग सांगी सफ़र शाह मोहम्मद सांगी में हज़ारे ॻोठ अची था वञनि। असांखे हितां अचण वञण खां बेज़ार थी आहियूं। असांजो बेड फटिजी वियो आहे, न को वाटरनि ते पाणी थो चढ़े ऐं न को हिते हिन जा सरिया निकिता पिया आहिनि, मथां किरण जे आहे, गाॾियूं असांजी किरी थी पवनि। 2 ॾींहं असां हिते बीठा आहियूं। महिरबानी करे असांखे पुल ठाराए ॾिनी वञे। असांखे तकलीफ़ आहे वधि में वधि, हींअर असांजी पुल जो बेड वञे थो पियो। असां इहो था चवणु चाहियूं, ॿियो नथो थिए, यकदमि असांखे हिन बांदी खां अॻु में बेड ॿधाए ॾिनो वञे, जंहिंमें पुल असांजी जो बचा थिए, जंहिंमें असांजी पुल बची सघे त असांजो जेको आहे सो मुस्तक़बिल सही रहे। वठी पुल ठहियल आहे, हे ॻोठ हज़ारे ॻोठ आहिनि, पंहिंजो तकलीफ़ आहे, पुल ड्रही वई आहे, का गाॾी किरी थी सघे, इहे असांजी अपील आहे। पुल खां सवें गाॾियूं टपंदियूं आहिनि, सवें ॻोठ आहिनि, इहे पुल सफ़ा जबून आहे। मथां पुल पटिजी वई आहे, तरो मथां पुलूं गाॾियूं असांजूं ट्रकूं किरी सघनि थियूं। असांजी जाननि खे ख़तरो आहे, असांजी जानियूं बचायूं वञनि। असांजी इहा अपील आहे त असांजी महिरबानी करे पुल ठाहे ॾिनी वञे। आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त पुल ज़बून थियण जे नतीजे में कंहिंजी जाननि खे नुक़सान जो ख़दशो आहे। उन सां गॾु जेको बेड पटिजी वियो आहे, जंहिंजे नतीजे में वाटर कोर्सनि ते पाणी नथो पहुचे। आबादगारनि जो चवणु आहे त असां मुआइशी तौरु नुक़सान खाई रहिया आहियूं। उन्हनि वस वारनि खां घुर कई आहे त पुल ॿीहर तामीर कराए खेनि मुआइशी कंगाल थियण खां बचायो वञे। सदाकत मेमण, KTN न्यूज़, फेज़गंज। नाज़रीन, सभ खां वधीक पैदावार